कंधाकोट शाही नहर में डार्सन गिरने के हादसे के 5 रोज़ बाद भी एक लापता शख्स की लाश न मिल सकी। वर्षा ने डिप्टी कमिश्नर ऑफिस के सामने एहतजाज करते हुए शाही नहर का पानी बंद करके सर्च ऑपरेशन तेज करने का मुतालबा करते हुए कहा, उहे पंजाब वारिस पंहिंजे हथनि सां उन मासूम जी तदफीन त करे सघनि, तंहिं करे असांजो मुतालबो आहे शाही वाह बंदि कयो। 1122 सिंध जी नाकाम आहे, पंजाब खां घुरायो, टोबा पंजाब खां घुरायो ऐं जेसि ताईं नेवी जा टोबा घुराईंदो तॾहिं ही जेको आहे हिन जो लाश मिलंदो। असांजी डिमांड आहे न वरन ॿी सूरत में जेके मासूम जेके ॿुधी मुया आहिनि उन्हनि जे लवाइकिन सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। सभु तंज़ीमूं अॼु हिते वेठियूं आहिनि, असां वेठा आहियूं। जेको मालिकनि जो फ़ैसिलो हूंदो उन जे फ़ैसिले सां असां केर भी असो वारस नथो करे, सरदार न अमीर का शइ बि न आहे। DC आसरा ॾे पियो कलाक में लाए तो 2 कलाक में सही मुजिबला गुमा। असांखे इंसाफ़ खपे, शाही लाहे वञो, गुड्डू खे बंदि कयो वञे, असांखे लाश खपे। जेसिताईं ताईं असांखे लाश न मिलंदो असां हितां न निकिरंदासीं। साईं मुजिबला ॻोल्हे जो असांखे धारणो जारी रहंदो। DC मसइलो हल न कंदो जेसिताईं असां धारणो न छॾंदासीं। इहो असांजो मुतालबो आहे। बराए महिरबानी करे असांजो मुतालबो साईं DC के इहो गुज़ारिश आहे गुड्डू को शाही बंदि कराइण। 5 ॾींहं असांजा लाश पिया आहिनि, डेड बॉडी असांजो लाश पियो, उहो लाश नथो निकिरे। तेसिताईं पाणी बंदि न थींदो, टोबा बि चवंदा पाणी बंदि थिए पोइ असां किरंदासीं। DC जो माण्हू हुते क़ुर ते हथ रखियो आहे त हिकिड़े 2 कलाकनि में असां पानी के बंद करायूं था। इन वक्त ही 5 ॾींहं असांजो लाश नथो मिले। मुजाहिरीन का कहना है कि जब तक शाही नहर का पानी बंद करके लापता शख्स की लाश बरामद नहीं की जाती उनका एहतजाजी धरना जारी रहेगा। कैमरा टाइम के साथ इस्लामुद्दीन बलोच, वश न्यूज़, कंधाकोट।